ख़बर चार में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर ख़बर शामिल कयूं था मटियारीअ मां। राणा शमशाद अली जी रिपोर्ट मुताबिक़ भिटशाह जे नगरीअ खे तहलके जो दर्जो ॾियण लाइ तहरीक शुरू थी वई आहे। जिदोजहद कमेटीअ तरफ़ां हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई। वॾे अंग में शहरनि ऐं सिविल सोसाइटीअ जे अॻुवाननि शिरकत कई। रैलीअ में शामिल शहरनि जे हथनि में भिटशाह खे तहलके जो दर्जो ॾियो। शहर जे अलाह वारे चौंक खां दरगाह चाड़ीअ ताईं रैली कढी वई। जिस्कम, STP, फंक्शनल लीग, SUP, तहरीक इंसाफ़ समेत केतिरनि तंज़ीमुनि जा कारकुन ऐं वकील बिरादरी बि एहतिजाज में शरीक थी विया। तहलका जिदोजहद कमेटीअ जे सॾ ते निकितल रैलीअ में वॾे अंग में ॿहिराड़ीअ जे ॻोठनि जा माण्हू बि शामिल हुआ। उन मौक़े ते रैलीअ जे सरबराह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रैली कढी पोइ मखदूमनि साहिबनि सां मुशावरत कंदासीं। वधीक उन्हनि जो चवणो हुयो त अगरि भिटशाह खे तहलको न बणायो वियो त असां कोर्टुनि जा दर खड़काईंदासीं। रैलीअ में शामिल हज़ारे माण्हुनि पारां भिटशाह खे तहलके जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो वियो। अॻुवाननि जो चवणो आहे त भिटशाह खे तहलको बणाए शहरनि ऐं अक़ीदतमंदनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि जो वधीक चवणो आहे त लतीफ़ जे नगरीअ खे तहलको बणाइण लाइ एहतिजाजी तहरीक सां गॾु क़ानूनी जंग बि कंदासीं। हाणे भिटशाह जे नगरीअ सां वधीक ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। लतीफ़ जे नगरीअ सां इंसाफ़ करे तहलके जो दर्जो ॾिनो वञे। ख़बर चार में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर शामिल कयूं था रिपोर्ट टंडोला यार मां। ज़ैन अलीअ जी रिपोर्ट मुताबिक़ टंडोला यार में ख़ानज़ादा बिरादरीअ जो हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड इस्लामिया मस्जिद वटि पुलिस पारां घरनि में दाख़िल थी गिरफ़्तारियुनि ऐं औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज दौरान मुज़ाहिरनि ते पुलिस जे वॾनि अटालनि पहुची लाठी चार्ज करे भोलड़ो ख़ानज़ादे जे धीउ समेत ॿिनि औरतुनि खे ज़ख़्मी करे विधो, जंहिंजे करे मुज़ाहिरनि में भाॼ पइजी वई। अहिड़ी सूरत हाल बैदि इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे, जॾहिं त पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं जारी आहिनि। ख़बर चार में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर शामिल कयूं था रिपोर्ट कंडियारो मां। मुदस्सर अहमद चंड जे मुताबिक़ कंडियारो भरिसां खानवाड़ में अॻूणे MPA डॉक्टर सैयद अहमद अली शाह चयो त इस्लाम इंसानियत जो दर्स ॾिए थो। कोरोना, बदअमनी ऐं ॿारनि सां हया उॾाणींदड़ ज़्यादतियूं इंसानियत न हुजण जा सबब आहिनि। अहिड़ो इज़हार अॻूणे MPA न्यूरो सर्जन डॉक्टर अहमद अली शाह खानवाड़ भरिसां ॻोठ अलाह वसायो उनड़ में समाजी अॻुवाण दोस्त मोहम्मद अमीन उनड़ तरफ़ां आजाणे में ख़िताब कंदे चयो। हिन चयो त मां पंहिंजे दौर में हिन इलाइक़े जी वॾी ख़िदमत कई आहे। जेकॾहिं अञा बि मौक़ो मिलियो त ज़रूरु ख़िदमत जारी रखंदुसि। हिन वधीक चयो त इस्लाम इंसानियत जो दर्स ॾिए थो। अलाह ताला जे मख़लूक़ जी ख़िदमत ख़ुदा परस्ती आहे। आजियाणे के सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब खानवाड़ जे सदर रियाज़ फारस मल्हा चयो त पूरी पाकिस्तान ख़ासि करे सिंध में औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत ॿियनि सां इंसान सो ज़ातियूं बे इंसान ऐं अञा न हुजण करे आहिनि। आजियाणे के ॿियनि खां अलावा गामण खुश्क, ज़मींदार सरायर इरशाद अली, अरिया अली हसन सियाल, आदम ख़ान चनड़, मोहम्मद अवेस चनड़, सैयद ज़ाहिद शाह, रुस्तम कुंदर, शाहिद मला ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।